वेलकम बैक नाजरीन। तफसीली खबरों में भलीकार सबका पेरा ब्रेकिंग न्यूज अवां शेयर कनालो। कराची का सूबाई वजीर सैयद नासिर हुसैन शाह MKM खिलाफ रद्द अमल ॾींदे चयो आहे त आमिर खान ॿुधाए त मुखालिफ़नि जे जिस्मनि में ड्रिल मशीन ज़रिए सोराख़ कंहिं कया। सिटी कोर्ट में वकीलनि खे कंहिं जीअरे साड़ियो ऐं ॿोड़ियुनि में बंदि लाश केर ॾींदा हुआ। सूबाई वज़ीर चयो त MKM खे खुली आछ कई त असेंबली में बिल ते ॻाल्हाइनि, पर हुननि खे सियासत करणी आहे। आम खबर के हवाले से अवा के एक पिरो ॿीहर आगाह कंदानो या ब्रेकिंग न्यूज़ अवा सां शेयर कंदानो। कराची का सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह MQM खिलाफ रद्द अमल ॾींदे चयो आहे त आमिर खान ॿुधाए त मुखालिफ़नि जे जिस्मनि में ड्रिल मशीन ज़रिए सोराख़ कंहिं कया। सिटी कोर्ट में वकीलनि खे कंहिं जीअरे साड़ियो ऐं ॿोड़ियुनि में बंदि लाश केर ॾींदो हो। तफसील मालूम कनासी। धरती टीवी कराची जो सीनियर रिपोर्टर शबीर लाशारी सां सलाह मौजूद है। शबीर अपडेट कजो, सूबाई वजीर जो वधीक छा चवण हो? जी बिल्कुल, सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह MKM जे रद्द अमल में बयान ॾींदे चयो आहे त पाकिस्तान पीपुल्स पार्टी सदा इंसानी हक़नि जी ॻाल्हि ऐं एतिराम कयो आहे। संदसि चवण पके किले वाक़िए सां पीपुल्स पार्टी जो को बि वास्तो न हो। पको किलो वाक़ियो पीपुल्स पार्टी हुकूमत खिलाफ़ साज़िश हुई जंहिंजो MKM हिसो हुई। हुन चयो त आमिर खान ॿुधाए त मुखालिफ़नि जे जिस्म ते ड्रिल मशीननि सां सोराख़ कंहिं कया, शहर में ॿोड़ियूं बंदि लाश कंहिं ॾिना ऐं सिटी कोर्ट में वकीलनि खे जेरो कंहिं साड़ियो। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह चयो त MKM खिलाफ़ त जंगी ॾोहनि जहिड़ा केस हलणु घुरिजनि हा। KMC जूं इस्पतालूं सिंध हुकूमत हवाले थियण सां MKM तरफ़ां भर्ती कयल जेके घोस्त मुलाज़िम आहिनि उहे फारिग थी वेंदा ऐं MKM खे इहो ई ख़ौफ़ वराए वियो आहे। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जो चवण त असां MKM खे खुलियल दावत ॾिनी त बिल ते असेंबली में ॻाल्हायो वञे, पर हुननि खे सियासत करणी। हुन चयो त MKM खे त PTI खिलाफ़ सियासत करणु घुरिजे जंहिं संदन मैंडेट घुरियो आहे। नासिर हुसैन शाह वधीक चयो त मुस्तफ़ा कमाल खे जेकॾहिं कराची जो अवाम रद्द करे रहियो आहे त इन में असांजो कहिड़ो ॾोह आहे। कराची जे मकानी इदारनि खे तबाह कंदड़ शहर खे ॿीहर वाइसराय बणाइण चाहिनि था। जी शबीर अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।